अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आया हुआ फजील उंडर खबर शामिल कई था। मीर ममर सोलंकी जी जिला बदीन मातली में गैस जे हथरादू लोड शेडिंग खिलाफ शहरी रोस्तन ते निकरी आया। शहरन पारा पैदल मार्च करे मातली हैदराबाद बाईपास रोड ते धरणो हणी सख्त एहतजाज कयो। धरणी सबब मातली खां हैदराबाद बदीन टिगड़ी ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुकमल तौर बंद थी वई। शहरन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मातलीअ भरिसां 6 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मज़ारी गैस फील्ड आहे, पर मक़ामी गैस इंतज़ामिया गुज़िरियल 3 महीननि खां गैस जी हथरादू लोड शेडिंग करे शहरन के काठियूं ॿारण ते मजबूर करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त मक़ामी सुई गैस ऑफिस जे इंतज़ामिया रिश्वत एवज़ खपाए वेंदड़ गैस जो लासिस पूरो करण लाइ हथरादू लोड शेडिंग करे मातली वासियुनि खे परेशान करे रही आहे। जेसीं ताईं संदन मसइलो हल न थींदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।